अॻे ज़माने में बादशाह हूंदा हुआ, पोइ वरी बादशाह के त भला बादशाह हूंदा हुआ जिन जो तारीख़ में ज़िक्र आहे, ऐं के नंढा बादशाह हूंदा हुआ, पोइ उहे थोरा अजीब हूंदा हुआ, हुननि जा अजीब ख़्याल हूंदा हुआ, पर वज़ीर साणा हूंदा हुआ बादशाहनि जा, पोइ वरी उन जूं उहे अजीब फरमाइशूं पूरियूं कंदा हुआ वज़ीर उन्हनि बादशाहनि जो। सो ईअं हिकिड़ो बादशाह हो, उन जेको आहे बादशाह वज़ीर खे चयो त वज़ीर वञ मूंखे 3 अहमक आणे ॾे, माना अहमक माना बेवकूफ़, 3 आणे ॾे। हाणे वज़ीर खे त ॿुधे त इहो वज़ीर परेशान थी वियो त हाणे बादशाह जो अजीब सुवालु आहे, हाणे मां कयां छा? पर ख़ैरु हाणे हुकुम जो बंदो थियो वज़ीर, त वज़ीर वियो हाणे मञे थो बादशाह चवण ते 3 अहमक ॻोल्हण, 3 बेवकूफ़ ॻोल्हण। वज़ीर वियो शहर, सो वज़ीर वियो, सो मेन जेको रस्तो जेको शहर जो हुयो त उन में बीह रहियो। वज़ीर उते बीठो हुयो त हाणे 3 अहमक ॻोल्हियां बादशाह जे लाइ। वज़ीर उते बीह सफ़ा हुनजो रतो ई सुकी वियो, उस हिकिड़ी तेज़, गर्मी तेज़, वज़ीर छितो थी पियो, माण्हू को आहे ई कोन को। ठीकु आहे, जेको अचे त सभु माण्हू सियाणा। देरि सां हिकिड़ो माण्हू आयो, परे खां आयो पे, त उनखे मथे ते लोटी चौरी हुई, इहो आयो पे, वेझो आयो, चई बीह रे, काॾे? हमरा बीह रहियो, चई ॾे हल हल, वञी काॾे पियो? ही छा आहे हिन चोरीअ में? ही साईं हिन में खीर आहे, इहो मुंहिंजी मंग थी पणिजे, सो उन जी शादी आहे, तो वञा तो खीर खयो ॼाञुनि जे लाइ। चई ॼञ जा मंग तुंहिंजी आहे? चई हा मंग मुंहिंजी, मूंखे मिलियल हुई, सो मूंखे न मिली, हाणे ॿियो थो पणिजे, सो हाणे वञा थो हुनखे खीर पियारण ॼाञुनि खे। चई अड़े अहमक भला अहमक, बीह ते, तोखे बादशाह घुरायो आहे। चई छो? चई बीह ते, ॼञ बि जेका तुंहिंजी मंग पणिजे थी, तूं मुंहिंजी खीर खणी न चइजांइ, वेही बीह ते। चई हाणे हमरा बीठो, से वरी बि काफ़ी देरि थी वई, बादशाह जो वज़ीर जेको आहे बीह उते, माण्हू को आयो ई कोन। ॾिसे त भाई हिकिड़ो हमरा आयो पे, सो उन हथ में दोल हुजे, दोल खयो पियो आयो, तो चई त ॾे बीह ते हिकिड़ो मिंट। जी वज़ीर, चई वञी काॾे पियो? चई मुंहिंजो इहो सोरो फोत थी वियो आहे, सो ओॾां वञा थो मां, मंगनार। चई अरे सोरो फोत थियो आहे त दोल छो खणे अथई? चई साईं छा कयां, बचनि जी रोज़ी आहे, मतिलबु विच में कमु कार मिले या छा को शादी वादी। चई अड़े बिना बेवकूफ़, वञी थो कज़ीअ ते वरी दोल खे वञी बीह ते, बेवकूफ़ अहमक भला अहमक। हल ठीकु आहे, त हाणे 2 त थी विया, 2 अहमक। बादशाह हुनखे 3 चया, 3 अहमक। सही वज़ीर उते बीह शाम थी वई, इलाही देरि थी वई, वज़ीर मोटी वियो, पोइ 2 वठी वियो हुन हमरा ॿिन्ही खे। हमरा पहुता, हाणे बादशाह चयसि त ॾे हल वठी आई अहमक। हा, हाणे बादशाह चयसि त घुरायो उन्हनि खे। वज़ीर परे घुरायो हुनखे मंगनार खे, जेको न खीर वारे खे, जो खीर खयो वञे। त चई त बादशाह वटि आयो खीर वारो, चई ॾे हल, चई साईं मुंहिंजी मंग पणिजी पई, सो उन लाइ खीर खयो वञा, वज़ीर वठी आयो मूंखे हिते। चई मंग तुंहिंजी? चई हा मुंहिंजी, पणिजी पई? अच्छा, मां वॾो बेवकूफ़ आहीं तूं त, अहमक बीह ते। हाणे उहो पासे बीठो, हाणे वरी वज़ीर सॾु कयो हुनखे मंगनार खे, त उन बादशाह सां मिलियो, त बादशाह हुनखे पुछियो, हुनखे जवाबु ॾिनई, त चई त अड़े भला अहमक। वज़ीर वाह जो कमु कयो अथई, 2 वाक़ई अहमक आहिनि। ऐं वरी चई त टियों किथे आहे, तोखे 3 चया अहमक। त वज़ीर उते सोच में पइजी वियो, बादशाह खे चवां छा, बादशाह आहे। त सोचे आयो, चई त इहो साईं हिकिड़ो अर्ज़ु आहे, जे मूंखे अमान मिले त मां उहो अर्ज़ु कयां। चई तोखे अमान आहे, तूं भली चओ भली। चई हाणे 3 अहमक आई तूं? ओड़े बादशाह लाल थी वियो, त मां वरी अहमक खे थियो, मां त बादशाह आहियां। त वज़ीर चयसि त साईं अर्ज़ु इहो आहे त तूं बादशाह माण्हू, तुंहिंजो कमु आहे हुकूमत हलाइणु, ऐं तुंहिंजो कमु कहिड़ो आहे, तूं जेको आहे अहमक वठी ॻोल्हींदो वधी। हिते बादशाह खां ट्रक निकिरी वियो, ऐं जेको आहे
बादशाह त बाक़ी हर सही थो चई तूं पोइ बादशाह सलाह वरितो आहे उन वज़ीर खे इनाम ॾिनई ऐं जेको बंगला वारो उनखे इनाम ॾिनई ऐं जेको ॿियो जो खीर वारो उनखे इनाम ॾिनई ऐं ॾाढो टई ख़ुशि थी विया।